लॻो तो सफ़ा लाश लॻा पिया हो। असांखे लाश करण वारो केरु? तूं न? यको वञी वेही रहियो, असां बुख में पा थी विया आहियूं, चुरण पुरण खां हलाक लॻा पिया आहियूं। चुरण पुरण जे लाइ त हलाक लॻा पिया हो, बाक़ी जहिड़े जे लाइ वात त खुलियल थई। जहिड़ो त कोन था कयूं, बसि तव्हांखे यादि तॾहिं रहियूं त कंधार बाजी आज़ादीअ में पंहिंजे मुड़तनि खे विसारे छॾियव। विसरिया न आहियो, अधे नूरल खां जेल जा हवाला बि वतासीं, इन जे करे देर थी वई। हींअर बि देर आहे छा? अधी सर्दी तू अटो गो त मां भाॼी कटे वठां। ओ लाचार कोने तव्हांजूं महिरबानियूं, असां पंहिंजो बंदोबस्त करे छॾियो आहे। पकोड़ा ऐं डबलूं ईंदियूं असां खाई छॾींदासीं। तव्हांखे त सणबियूं मानियूं मिलियूं हूंदियूं, नूरल जे घर में कुकड़ तेला खाधा हूंदव, मखण सां मानी मिली हूंदव न? हा हा, तव्हांजी भेण मंदाणी असां सां त ठरियल आहे, मखण सां असांखे मानी खारायो हूंदी। अकेलो नेरने आ चाणो गी थी वञे तॾहिं तनी भागी सण बि लॻी पई आ। हाणे छा था चओ त मानी तव्हांजे लाइ कयूं या ॿियो को घर जो कमकार कयूं? कोने को लाचार असांखे मानी खाइण जो। असां आसूदा ऐं पंहिंजे डबल ऐं पकोड़ा घुराया न, उन्हनि सां खाईंदासीं, तव्हांजी ज़रूरत न आहे न। हा त पोइ सही आ, अदी अच तूं, हिननि खे छॾी ही ॼाणे हिन जो कमु ॼाणे, अच त पाण हली घर जो ॿियो कमु कयूं। हल मत बुझो तीन वरी असां को मानी थी पुछा करनि, असां ॼण ईअं दुनिया बुखिया आहियूं, असांखे पैसा पैसा आहिनि। अदा बुता ये अदा सुबता अदा मिठू वञा त देर कई आहे, निबाग काॾे हले वियो? यार मां बि सोचां थो त ॿियो काॾे वॾो टेम वरितो अथसि, बुख वञी पासा वरिता आहिनि, मूंखे दिमाग़ कमु छॾे वियो अथई। अदा दिमाग़ तुंहिंजो कमु न कंदो न, तोखे बुख लॻी आहे। मिठू बि त मोलाई वञे न, गुलू जो केॾो दुकान परे आहे, वठी ईंदो त पोइ खाईंदासीं। पर यार मूं में हाणे सब्र जी ताक़त न रही अथई। जॾहिं बि मिठू पकोड़ा ढबलूं वठी अचे न, त अचण साण ई ढबलूं पकोड़ा ॿई गुदे मुंहिंजे वात में विझजांइ, जीअं मुंहिंजो आहिस्ते आहिस्ते पेट भरिजे, पोइ उथी तोसां कचहरी कंदुसि। ठीकु आहे त तुनी पोइ अॻ में त मां पाण खाईंदुमि न, तूं वरी मोत भला हिन जे वात में गुते विझंदुमि, सभु तो ॼण एॾो भलो आहे। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।